नबीसर रोड ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में समाजी तंज़ीम जे सहकार सां ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि में घरनि जी छतियुनि जो मटीरियल ॾिनो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे तालिब चांडियो। नबीसर रोड ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में समाजी तंज़ीम जे सहकार सां सवें ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि जे घरनि जे सामान ॾियण बाद अर्बन रेस्टोरेंट सेंटर कराची जे डायरेक्टर मोहम्मद यूनुस, प्रोग्राम ऑफिसर रिज़वानुल हक़, रोशन समाज जे CEO शेर मोहम्मद सोलंगी ऐं महवा अॻवान मुख़्तियार अहमद किशकोरी पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे सहायता कयल मुस्तहिक़नि खां वीचार वरिता विया। उन्हीअ मौके ते अॻवाननि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रिसोर्स सेंटर की तरफ से हमने ये प्रोग्राम शुरू किया है जिसमें लोकल ऑर्गेनाइजेशन को हम सपोर्ट करते हैं ताकि वो कम्युनिटी के जो मसाइल हैं उस पे जो है लोगों की तवज्जो मबज़ूल कराएं। आमतौर पे अर्बन एरियाज़ के मसाइल को बहुत हाईलाइट किया जाता है, मगर रूरल एरियाज़ के जो मसाइल हैं और उनकी नौइयत है, वहाँ पे जो गुर्बत है उस पर नसीहत होती है, ना ही उनको हाईलाइट किया जाता है। फिर इस लकड़ा आहिनि, लोह जा गार्डर आहिनि, उहे ॾिना वञनि था। उन सां छा थिए थो, जो हिकु ॿारहड़ी जो ॻोठु, हीउ हिकिड़ो थर जो इलाइक़ो आहे, डिज़र्ट जो इलाइक़ो आहे। हिते आए ॾींहुं माना जॾहिं बरसातूं वग़ैरह थियनि थियूं त उन्हनि जा कचा घर वग़ैरह किरी वञनि था, तो उन्हनि खे हिकिड़ी सपोर्ट थी वञे। कोशिश ये है कि हम आगे भी लोगों को इस एहसास दिलाएं कि अपने मकान की तरफ बन जाएं, अपनी छत बनाएं, अपना मकान बनाएं, और उसके बाद जो है वो साथ साथ जो है वो लोगों को एक शऊर बेदार करने के लिए, अपने मसाइल के हल के लिए एक बाकायदा फोरम का इनेकाद जो है वो माहाना बुनियाद पे भी होता रहेगा, ताकि लोगों में एक शऊर की डेवलपमेंट भी होती रहे। कुछ घरनि खे असां सामान ॾिनो आहे ऐं अञा बक़ाया जेके उन्हनि जो वरी सर्वे करे उन्हनि खे असीं ॾींदासीं। तो उन प्रोग्राम तहत हिते आया आहियूं ऐं ॻोठाणनि सां असीं मिलियासीं, उन्हनि खे असां URC वारनि सां बि मिलायो आहे ऐं असांखे ख़ुशी थिए पई त जेको कमु असां शुरू कयोसीं उहो बहितरीनु अंदाज़ में हले पियो। गाडर आहिनि, बांस जा लकड़ा आहिनि, पखा आहिनि ऐं प्लास्टिक आहे, ऐं जे ॾियण सां असांजो घर जेके आहिनि से असांखे मिलिया आहिनि ऐं असांखे फ़ाइदो रसियो आहे। हुननि जो चवणु हो त असांजी कोशिशि आहे हिन पोइते पियल इलाइक़े जे माण्हुनि खे अॼु जी सहूलियत समेत ॿियूं सहूलियतूं बि फ़राहम करण लाइ कोशिश आहियूं। कैमरा टीम सां गॾु तालिब चांडियो, आवाज़ TV न्यूज़, नबीसर रोड।